हलिया 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 बिस्मिल्लाह वाह बिस्मिल्लाह। ये बकरी था वाह हाँ हाँ दिसोस बकरी भला ढुकी है या ये किया है? हाँ ढुकी है भाईजान ढुकी है हाँ हाँ माशाल्लाह कौन महीनो आहे? 8 महीनो हलेस तो ना 3 महीना या 4 महीना कढंदी अला खैर कंदो 8 महीनो आहे चाहे 3-4 महीना कढंदी भाऊ ॾे हाल वाल बकरी है या मैं आहे? बकरी है भाईजान तू अंधो ही जा हेडा अला से दोडा ना थई बकरी सामू बीठे में है पंजी त थई न हे घर तुंजो है घर तो तुंहिंजो आहे। पो अंदरा आयो है ना हाँ तो पो मुंजी बकरी हुंदी ना दा तू व्यापारी आ या चोर आ हाँ बकरी कढे ही 6 महीना थी तू ॿुधाई तो 8 महीना या 4 महीना पो कॾहिं बकरी धारियो अथई या परायो चोरीअ जो अलाए कंहिंजो काए आयो हुई? 6 महीना कढंदी है बकरी भई ॿियो 6 महीना न कढे वञ घर वारनि खां पुछा कर जे तुंहिंजी आहे त पुछा कर या ॿियो कंहिंजो काए अंदर में घेड़ाए वरी खपाईंसि तो। एकड़ो मिनट मां पुछा कर चा ज़ाल पंहिंजी खां हाँ बी रे यो बुध छा थियो? ये बकरी बिना 6 महीना कढंदी है हा बाक़ी घणा कढंदी आहे? मां इनखे 8 महीना ॿुधायो आहे मां चवंदा 4 महीना ॿिया कढंदी वाह रे वाह दोदा तो जहिड़ा दोदा हुजनि न घर सॼो हलियो पियो 6 महीननि वारी बकरी आहे जेका त 8 महीना 12 महीना बकरी कढंदी आहे हैं इंसान आहे छा? घणा महीना चवां इंसान आहे इंसान 6 महीननि में यम कंदी आहे न अरे त घणा चवां ॿुधा न त 6 महीना चवंदे न 6 महीना हा माना 6 महीना चवां त 6 महीनो हलेस तो हा 6 महीनो आहे न बा डिलीवरी ते आहे हाणे यम कंदी हां हा ठीक है आस्ते गला में भाईजान हाँ बा व्यम करण वारी है हाँ जल्दी अस्पताल वठी वनेस अस्पताल इमरजेंसी आया एम्बुलेंस घुराया आया वो तू जेको मुखा वठंदे तो एम्बुलेंस घुराई या 1122 घुराई एधी घुराई चीपा घुराई वो तुझो मर्जी है पर मेहरबानी कर तू पेरा वठंदे या न वठंदे व्यम थियण वारी अथस वेम थियण वारी पेट ही कोने बकरी ओ खाली लगा पिया अथस हे पेट कोने थे गुर्दो थस हे किथे हिन पेट में बस बकरी वेम ते आहे बस अदा हे असांजी बकरी आहे असांजी बकरी जॾहिं बि व्यम कंदी आहे पेट नज़र न ॾेखारींदी आहे छो जो माण्हू टोकूं कंदा आहिनि न एतिरो इमरजेंसी आहे पोइ तूं शाम ताईं बीहारीसि वेम करे पोइ मां फरन समेत कायो वेंदुसि न तूं वापारी नथो लॻी चोर थो लॻी वठिणो अथई त भाईजान वठ न त दर ते तमाशो न कर न दा अदा तूं मूंखे मालिक न तूं मूंखे ठग घणो थो लॻी यार इमरजेंसी में बकरी हाणे बसि ईअं बसि काए वञे अस्पताल खणाए वञे एधी घुराया या एम्बुलेंस घुराया जो बकरी के इमरजेंसी में अस्पताल खणाए वञो अब इहा अथई भाईजान बकरी वठणी अथई वठ व्यम करई न करई पेट में अथसि न अथसि खंघ अथसि बुखार अथसि ज़ुकाम अथसि इहा त तूं वापारी वठ पोइ इहा ॻाल्हि कर न बाक़ी इहे छो थो चई त इमरजेंसी में खणाए वञीसि हीअं हूअं 8 महीना थिया अथसि हाणे इहा ॻाल्हि कई आहे हाणे कई आहे न हाणे ॿुधाए घणो वठंदे हाणे ॿुधाए हाणे 56,000 हाँ 56,000 56,000 हा दे हाल वाल 56,000 मूंखे कहिड़ो तूं डांद घणा कायो ॾिनो आहे मुफ़्त में ॾे मुफ़्त में त न ॾे तूं मूंखे डांद त नथो ॾी 56,000 ॿुधाई तो ॾे हाल वाल तूं घणा ॾींदे मां हे ॾींदो मैं 7-8,000 ॿियो घणा ॾींदो 7-8,000 हा 7-8,000 पैसो बि कोन्हे घर में सामान वामान बि वठिणो आहे 8,000 पक्का पक्का है ना पैसा दे पकड़ में दे जल्दी कर हाँ पैसा दे बकरी का हाँ अचे वठ बयाने जो 100 रुपया वठ बकरी खपाए तोखे बस वापसी में अची पैसा ॾियो थो वञा काथे मिलंदे तोखे मिलंदुसि मां चौंक वारे होटल ते सही आहे को कार्ड वार्ड अथई कार्ड छो ॾियां हल तुंहिंजो चहिरो ई ज़मानत आहे काॾे वेंदे तूं अला सही आहे काए वञे जल्दी ठीक मता व्यम करे हिते हिते एतिरो इमरजेंसी में न आहे वाह जो चूनो हणी वियो मां शादिया तू चवंदो रे मुंहिंजो मुड़ुस जेको तो चरियो आहे अकुल कोन्हे ख़बर अथई छा कयो आहे छा कयई हाँ छा कयई 8,000 में खपाए बकरी 8,000 में डायरेक्ट जीअं 56,000 ॿुधायोमांसि आयो ई 8,000 ते अहिड़ो मुंहिंजो दिमाग़ घुमी वियुसि 8,000 डायरेक्ट चई मां पैसा ॾे 100 रुपयो बयानो ॾिनई बाक़ी वञांसि त पोइ होटल खां वठण वाह 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 वाह
तो जड़ा भी हुजन पिया घर जा भाती 8000 में बकरियूं वेंदियूं हिन ढुकी बकरी भा खां चोरी बकरी पिया खपायूं हे मारो भा ईंदो मारींदो 25000 जी बकरी वो वठी आयो आ तू 8000 में खपाए त 100 रुपया ॾेई ये तो जड़ो मर्द मां चवां थी ये दोडा भञाई महांगी न खपाई है काॾो महांगी खपई तई 25000 जी बकरी वठी करे हिते बीहायो छॾे ॾींदो मारो भा 8000 में तो खपाए मांजो कुझ न तई पोइ हे वठे हे 100 अचई न मां उनखे चवंदमि त हे 8000 में बकरी माशूक खपाए आयो तई वञी करे हे अधु कोप चांहि जो मिलंदई पी आ चुप करे बकरी के हथ न लाए हे 8000 में बकरी बकरी के हथ न लाए बकरी काहे लियो हथ छा लायास अच्छा बकरी ॾेई छॾियई न बकरी खीसे में आ अचे अचे कढी वञी ॿधीस बकरी काहे लियो तने 100 रुपया नी बकरी दे आजा ओने भागा वञी करे पुॼेस बकरी मारे विझंदई 25000 जी बकरी 8000 में खपाए आयो 100 रुपया बयानो वठी करे केर चङो तो के चवंदो मर्द जो ज़बान हिक हुंदो आ मां ज़बान देई छॾे मास टुके मांखे वढे छॾे भली मुंहिंजो करोड़नि जो नुक़सान थी वञे बकरी वापस करो हाय किस्मत हाय मांजा अल्लाह तोखे मुंहिंजे मथे ला तई तोसां शादी थी मांजी घर जे नुक़सान खां सवाइ ॿियो कुझु अथई चांहि ठाहिया चांहि पिया पियाई थी चाहे मां तोखे वापार कयो तू वे चाहे में ॾियाई थी ज़ार आ तू वञ ना रे भला नुक़सान मुंहिंजो करे वरी ॻाल्हाए तो